بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله ये असांजी तअम्मुलात अलक़ुरानिया जेकी असीं क़ुरान जो हिकिड़ी ॿ आयत पढ़ी ऐं उन जो तदब्बुर था कयूं ऐं तअम्मुल था कयूं हीउ हिसो आहे 191 अल्लाह ताला असांखे तव्हांखे ख़ुलूस नियत जे ऐं असांखे सम्झजे ऐं सम्झजे इन खां पोइ अमल कयूं ऐं असीं तदब्बुर छो था कयूं छो जो अल्लाह ताला असांखे क़ुरान में चए थो अफ़ला यतदब्बरून अलक़ुरान वलो कान मिन इंदि गैरिल्लाहि लवजदू फीहि इख्तिलाफ़न कसीरा 82 आयत सूरत निसा में त अल्लाह साईं चए थो हिन क़ुरान खे छो नथा तदब्बुर कनि छो नथा सम्झनि ऐं हीअ क़ुरान जे अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखां अलाए हा त हिन में तव्हां वॾो इख़्तिलाफ़ ॾिसो हा अलाह जो कलाम जेको आहे अलाह वटां आयो आहे अखर अखर उन जा ज़बर ज़बर ज़ेर ज़ेर उन जे तरफ़ां आहे उन में को शक कोन्हे ऐं असीं हीअ जेको अॼु तदब्बुर कयूं था असीं आयत जेकी पढ़ूं था पहिरियां असीं 115 सूरत निसा पढ़ी शिरक जे बारे में हाणे हेठां 16 जेकी आयत आहे उहा था पढ़ूं अल्लाह ताला अऊज़ु बिल्लाह चए थो त अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर إن يدعون من دونه إلا إناثا وإن يدعون إلا شيطانا مريدا لعنه الله وقال لأتخذن من عبادك نصيبا مفروضا ولأضلنهم ولأمنينهم ولآمرنهم فليبتكن آذان الأنعام ولآمرنهم فليغيرن خلق الله ومن يتخذ الشيطان وليا من دون الله فقد خسر خسرانا مبينا يعدهم ويمنيهم وما يعدهم الشيطان إلا غرورا अल्लाह ताला इन खां पुछे थो उलाइका मअवाहुम जहन्नम ला यजिदूना अन्हा महीसा घणियूं आयतूं थियूं असीं मुख़्तसर करे जल्दी ॿुधाईंदासीं त पहिरियां ही 116 आयत जेकी आहे सूरत निसा में अल्लाह साईं हितां चए थो इन यदऊन मिन दूनिही इल्ला इनाथा हिन अल्लाह खां सवाइ बूता ठाहे ऐं उन्हनि खे पुकारनि था ही त मांदियूं छो जो जेके मके में काफ़ी जेके बूता ठहियल हुआ जीअं अलाह वारा प्यारा हुआ ऐं के औरतूं बि हुयूं जीअं उन्हनि जी जीअं लात वल उज़्ज़ा मनात इहे जेके हा न इहे बूतनि जा के अलाह वारा हुआ के औरतूं बि हुयूं उन्हनि जे हाणे हिते अलाह साईं चए थो इल्ला इनाथ और जेके मांदियूं हुयूं उन्हनि खे था पुकारनि वई यदऊन इल्ला शैतान इहे अलाह चए थो मांदियुनि जा जानवरनि जा पर शैतान आहे उन्हनि जे अंदरि ऐं उहे शैतान जेको हिननि खे चए थो त मूंखे पुकारियो इल्ला शैतान मुरीदा हाणे उहो शैतान उन्हनि खे बरगालाए बि थो त अलाह साईं चए थो लअनहु अलाह साईं उनजे मथां लानत ला थी आहे शैतान छा चयो वक़ाल लअत्तखिज़न्न मिन इबादिक नसीबन मफ़रूदा शैतान चयो अलाह ॾिसजां मां हिन तुंहिंजी इबादतुनि मां हिसो वठंदुसि हिननि जे तुंहिंजे बाननि मां इबादक नसीबन मफ़रूदा जेके फ़र्ज़ तो हिननि ते करे छॾिया न तौहीद मूंखे पुकारियो मूंखे सॾु कयो इन में बि मां हिसो वठंदुसि पोइ उन खां पोइ वरी शैतान छा थो चए वला उदलन्नहुम वला उमन्नियन्नहुम मां उन्हनि खे बरगलाए वेंदुसि ऐं हुननि में वॾी उमेदूं रखींदुसि मां वला उमन्नियन्नहुम वला आमुरन्नहुम ऐं मां हुननि ते हुकुम हलाईंदुसि फलीबत्तिकुन्न आदानल अनआम ऐं मां हुननि खे हुकुम कंदुसि त जानवरनि जा कन चीरनि ऐं हिते अलाह खे चए थो मां हिननि खे हुकुम कंदुसि जानवरनि जा कन पटे छॾिणो वला आमुरन्नहुम फलीबत्तिकुन्न आदानल अनआम सिर्फ़ु इन्हनि जे करे त हिन जानवरनि जी शिकिल मटाए छॾनि जीअं अॼुकल्ह ॾिसंदो माण्हू कुतनि जा कन पटे था छॾनि जानवरनि जा कन चीरे था छॾनि वला आमुरन्नहुम फलियुग़य्यिरुन्न ख़ल्क़ल्लाह मां हिननि खे हुकुम कंदुसि त अलाह जी ख़िलक़त मटाए छॾियो पंहिंजे जान में ऐं उलमा चवनि था जानवरनि में मख़लूक में वमन यत्तखिज़ शैतान वलिय्यन मिन दूनिल्लाहि फ़क़द ख़सर ख़ुसरान मुबीन अल्लाह साईं चए थो इन जो तव्हां चवण था कयो इन जे पोयां था लॻो जेको इन जे पोयां लॻंदो उहो त ख़ुसरान में नुक़सान वॾे में पइजी वियो अल्लाह साईं चए थो वरी याइदुहुम वयुमन्नीहिम उन्हनि खे शैतान त वॾा वाइदा थो ॾेखारे वॾियूं उमेदूं थो ॾेखारे वयुमन्नीहिम वमा याइदुहुम शैतान इल्ला गुरूरा सभु हिननि खे जेके वाइदा थो शैतान करे या हिननि खे उमेद थो ॾेखारे इहो सभु बरगिलाइण जे लाइ उलाइका मअवाहुम जहन्नम वला यजिदूना अन्हा महीसा अल्लाह ताला चए थो उहो शैतान ऐं उन्हनि सां उहे जेके उन जे पोयां लॻा सभु उन्हनि खे जहन्नम में मां गॾु कंदुसि वला यजिदूना अन्हा महीसा उन खां न निकिरंदा ॾिसो न केॾो ख़तरनाक आयतूं आहिनि ही
केॾो न असांखे अलाह ताला हिन खां चए थो त संभाल कयो, पर ॾिसो त वरी बि इंसानु वरी बि किरे थो इन्हनि मुसीबतुनि में ऐं एतिरो उन्हनि शैतान जे पोयां चवण में थो लॻी वञे त इहो बि कॾहिं कोन थो सोचे त मां अलाह जो कलाम खोले पढ़ां ॾिसां त ॾिसो त शैतान ॾिसो उन इंसाननि खे जीअं लात वल उज़्ज़ा व मनात थलिथतुल उख़रा जीअं अलाह साईं क़ुर में चए थो त इहे जेके बूता हुआ इहे के इंसान साले अॻ में हुआ दीनदार हुआ उन्हनि जी मरिया चवनि त तव्हांजो उन्हनि जी शिकिल ठाहे रखो तव्हांखे यादि हूंदा त वरी तव्हां उन्हनि वांगुरु इबादत कंदो पोइ आख़िर आस्ते आस्ते चवनि हिननि जो वसीलो वठो बसि तव्हां शिरक न कजो तव्हां हिन सां हिननि खां वसीलो वठो हिननि जो हीअ अलाह वारा हीअ प्यारा हिननि जा अलाह साईं ॿुधे थो जल्दी तव्हांजी असांजी असीं गुनाहगार आहियूं असांजी अलाह साईं कोन ॿुधंदो असीं हिननि जी इबादत थोरी था कयूं हिननि जो सिर्फ़ु वसीलो था वठूं या अलाह हे तुंहिंजे पीर जे मुहाबे हिन अलाह जे मुहाबे मूंखे औलाद ॾे मूंखे हीअं ॾे त अलाह साईं नबी करीम चए थो त इन्हनि खां पोइ नसिल पर नसिल माण्हू जेके ॿिया ईंदा विया त छा थियो पोइ उन्हनि खे चई वॾा चरिया हुआ वॾा कोन सम्झंदा हुआ उहे हिननि खे सॾींदा ही ॾियण वारा अथव ही अलाह जा हिते वकील अथव दुनिया में ही अलाह जा प्यारा हुआ अलाह साईं हिननि खे हिसो ॾेई छॾियो ज़मीन जो तव्हां हाणे मुंहिंजे ॿाननि जी तव्हां संभाल कयो छा अलाह नथो संभाले सघे छो जो तव्हां हिननि खे इहो हिसा ॾेई छॾिया ऐं वलीअनि खे ऐं पीरनि फ़क़ीरनि खे तव्हां इहो हिसो ॾेई छॾियो इहो सभु शैतान जो हिकिड़ो रस्तो हो ऐं शैतान ईअं त इंसान ॾे ईंदो शैतान ईअं लाॻीतो इंसान खे जल्दी न ईंदो चवंदो त शिरक कर या ही गुनाह कर छो जो शैतान जेको आहे उहो बि सम्झे थो उनखे वॾो तजुर्बो त माण्हू जेके आहिनि फितरत ते आहिनि फितरत हुननि जी इहा आहे त अलाह असांजो ख़ालिक मालिक आहे ऐं उन जी इबादत करणी आहे उन सां शिरक न आहे करिणो पर अलाह साईं क़ुर में असांखे सभु शइ सम्झाए वियो चए थो वला तत्तबिउ ख़ुतवात शैतान जा जेको तव्हांजो चवणु तव्हांखे चवण में आणाईंदो थोरो थोरो आहिस्ते आहिस्ते पोइ त पहिरियां चवंदो तव्हां हिते कब्र आहे अलाह जो प्यारो हो हिते तूं हिते अचे हिते बीहंदे थोरो हिन जे दुआ पढ़णु त जाइज़ आहे उते ज़ियारत करणु जाइज़ आहे हिन में झल कान्हे वरी ॿिए खे चवंदो तूं छापरी ठाह माण्हू समी था वेहनि वरी टे खे चवंदो यार हिते को मटको रखे छॾ पाणी पीअंदा तोखे सवाबु पाणी पीअण में छा आहे यार पाणी पीअण सवाबु थींदो उते कंहिंखे वरी चवंदो यार कूलर हण सोलर हण ईअं आस्ते आस्ते कंहिंखे चवंदो यार मिटी आहे धूड़ आहे उस ते माण्हू किनाब था थियनि भला हिते थोरो पकी ज़मीन ठाहे छॾियूं छा थींदो भला हीअ बि अलाह वारो आहे ईअं आस्ते आस्ते वरी चवंदो यार हिनखे भला ॿाहिरि मथां कुबो ॾेई छॾियूं दर ॾेई छॾियूं कुता बिला आहिनि जानवर आहिनि ईअं अचंदा हिते किन थो थिए वरी उहो आस्ते आस्ते दरगाह ठही वेंदी वरी उन कंहिंखे चवंदो हिन क़ब्र खे पको करे छॾियूं छो जो मिटंदी थी वञे लहंदी थी वञे मिटी आहे वरी आस्ते आस्ते को माण्हू उनखे मार्बल हणी छॾींदो पोइ ईअं शैतान आस्ते आस्ते इंसान खे सभु शइ पंहिंजे कंट्रोल में करे वेंदो पोइ वरी उते माण्हू खे ॾंडे वारा विहारे छॾींदो त मतां केरु मुआहिद अचे हिते ऐं हिनखे किराए या ड्राहे या चयो त हीअ ग़लति आहे पर ईअं आस्ते आस्ते थोरो थोरो शैतान माण्हू खे बरगिलाईंदो आस्ते आस्ते इन्हनि खे सभिनी खे शैतान चाहींदो त मां दोज़ कॾहिं अकेलो वञा चाहींदो त मां हिन सभिनी खे ॻेलियो वञा हिन बशरनि खे असां सां कहिड़ो ज़िद त असां सां कहिड़ी कावड़ अथसि इहा ई छो जो अलाह ताला आदम अलैहिस्सलाम उनखे पैदा कयो शैतान खे चयईं त सजदो कर न कयईं त हुन इंसान जेको आदम आहे इंसाननि जे लाइ उनखे शैतान खे ख़बर पइजी थो हिन जे आदम जे करे हिन इंसान जे करे मां आसमाननि मां लथुसि जन्नत मां बि निकितुसि ऐं मां दोज़ केॾे वेंदुसि हुनखे बि इहा ख़बर आहे त मां अकेलो छो वञा मां इन्हनि खे बि ॻेलियो खयो वञा तंहिंजे करे इंसानु कोशिशि करे क़ुर पढ़े ऐं तौहीद सिखे ऐं हिन शैतान जे चवण ते न लॻे छो जो हीअ सभु जेके आहिनि असांखे कूड़ जा वाइदा थो करे ऐं क़ुर में अलाह साईं हिते चए थो न आइदो मोयो मनी हिननि खे वाइदा बि कंदो ऐं वॾो हिन आसरा हिननि खे ॾींदो वमा याइदुहुम शैतान इल्ला गुरूर आहे सभु हिननि खे गुरूर ऐं हिननि खे रुॻो कूड़ जा वाइदा हिननि खे ॿुधाए थो ऐं इहे सभु ग़लति न अलाह साईं हिते ख़ुदि चए थो शैतान पाण छा थो चए अलाह साईं हिते चए थो लअनहु अल्लाह वक़ाल ऐं चईंदो अतख़िज़न मिन इबादिका नसीबन मफ़रूदा अलाह खे चए थो मां हीअ जेके तुंहिंजा ॿाना आहिनि इन्हनि जी इबादत मां हिसो वठंदुसि नसीबन मफ़रूदा वला उदलनहुम ऐं हिननि खे दलाल में गुमराही में विझी छॾींदुसि वला उमनियनहुम ऐं वॾी उमेदूं हिननि खे ॾींदुसि मां वला अमरनहुम मां हिननि खे वॾा ऐं हुकुम कंदुसि पोइ
हुकुम हलाईंदुसि फलिबतिकुन आदानल अनआम ऐं जानवरनि जा कन कटराईंदुसानि ऐं तुंहिंजी ख़िलक़त जेकी अलाह साईं जेकी तो पैदा कई आहे उहा मां चवंदुसानि मटाए छॾियो ऐं इहा सही आहे हीअं कयो यानी अलाह जी ख़िलक़त जेका उहा मटाए छॾियो जानवरनि खे तकलीफ़ अचे कन पटियो न पुछ कटियो न वला आमुरन्नहुम वल अनआम वला आमुरन्नहुम फलियुग़य्यिरुन्न ख़ल्क़ल्लाह अलाह जी ख़िलक़त जेकी अलाह ताला तो पैदा कई आहे उन ते त उहा मां कटराईंदुसानि छो वमन यत्तख़िज़ शैतान वलिय्यन मिन दूनिल्लाह अलाह साईं चए थो जेको मूंखां सवा शैतान खे वली करे शैतान खे अॻियां कई उन में आसिरो रखी उन में उमेदु रखी फ़क़द ख़सर ख़ुसरान मुबीना उहो वॾे ख़ुसरान में पइजी वियो वॾे गुमराही में पइजी वियो याइदुहुम उन्हनि खे त वॾा वॾा वाइदा थो करे वयुमन्नीहिम ऐं उमेदूं थो ॾियनि हिननि खे वमा याइदुहुम शैतानु इल्ला गुरूरा ॾिसो न हिननि खे रुॻो कूड़ा वाइदा ॾेई ऐं हिननि खे फासायो पर शुरू किथां कमु थियो हीअ जेके 116 आयत अलाह चए थो इन यदऊन मिन दूनिही इल्ला इनाथा मांदियुनि खे त तव्हां सॾु कयो जेके तव्हां नाला उन्हनि जा रखिया ऐं उन्हनि जा बूता ठाहिया लात वल उज़्ज़ा इहे जेके तव्हां ठाहिया ऐं मके में बूता हुआ हाणे इन जे हेठां उलमा चवनि था हर बूतो अची वियो ईअं न त सिर्फ़ु जेके उन टाइम जा बूता हुआ क़यामत ताईं जेके बि ठहंदा ऐं जेके ठही विया पोइ खणी दरगाह हुजे वण हुजे जबल हुजे सिज हुजे तारो हुजे जेके बूता ठाहिनि था हिंदू उहे हुजनि इहे सभु इन में शामिलु थी विया छो जो मिन दूनिल्लाह लफ़्ज़ जीअं चयोसीं त उहो हर शइ में शामिलु थी थो वञे अलाह खां सवाइ जंहिंखे तव्हां पुकारियो था पोइ हिते हिकिड़ो मिसाल न अथसि इनाथा वइन यदऊन इल्ला शैतानन मरीदा अलाह साईं चए थो त इहो सिर्फ़ु शैतान जे चवण जे पोयां आहिनि ऐं तड़ियल आहे लानती आहे लाअनहुल्लाह अलाह साईं चए थो मुंहिंजी लानत उन ते आहे पर तव्हां वरी बि ॾिसो उन जे पोयां था लॻो ऐं उन जो चवण था कयो इहो हिकिड़ो सभु असांजो हिकिड़ी जहालत ऐं असां जेके तौहीद खां परे थी वियासीं त अलाह साईं असांखे ॿुधाए बि थो बार बार क़ुर में पर वरी बि असीं शैतान जे पोयां चवण में लॻी वियासीं तौहीद खां परे थी वियासीं तंहिंजे करे अलाह साईं असांखे हिते जिथे किथे बार बार चए थो शैतान खां एहतियात कयो शैतान खां सम्झो ऐं उहो तव्हांखे ज़रूरु शिरक में किराईंदो हिते असांखे किसो अचे थो अबू बकर सिद्दीक़ जो त ख़लीफ़ो हो ज़कात जा पैसा आया त उहो ज़कात जा पैसा विरायईं त हिते हज़रत उमर चयसि या ख़लीफ़त रसूलुल्लाह उहो ख़लीफ़ा तो ॿियनि माण्हुनि खे तमामु पैसा घणा ॾिना ऐं जेके बदुर्मी हुआ उन्हनि खे घटि थो ॾीं छाजे लाइ त अबू बकर चयो इनम दुनिया बलाग़ ऐं मां चए थो अबू बकर चई त मां त ॾिसां थो हीअ दुनिया हिकिड़ो रस्तो आहे उहा ख़ैरुल बलाग़ औसा ऐं जेको ॼान थो को खोड़ अथनि उहा इनमा फ़ज़लुहुम फ़ी उजूरिहिम इहा मुस्नद में इहा ॻाल्हि आहे त हिननि खे अलाह ताला अजुर जेको ॾिनो आहे उहो काफ़ी आहे बाक़ी ॿियनि जो ईमान ज़ईफ़ आहे मां उन्हनि खे इन जे करे घणो थो ॾियां ऐं ॿियो वरी जेॾीमहिल ॿियो दफ़ो ज़कात आई अबू बकर वरी बि विरहाया पैसा त बदुर जेके जंग में हा उहो साहबी उन्हनि खे घटि ॾिनई त हिकिड़े माण्हू चयो क़ाल लहू रजुल इंदमा रअ लम युरसिल बदर वारनि खे छो नथो कुझु वधीक ॾींहुं ऐं उन्हनि खे कुझु इस्तेमालु कर किथे ख़लीफ़ो रख किथे कीअं कर त छा चयो ख़लीफ़ा अबू बकर चई त ख़लीफ़त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला तस्तअमिलु अहल बदर फ़क़ाल इन्नी अरा मकानहुम उन चयो मूंखे ख़बर आहे हिननि जी अलाह ताला वटि मंज़िल केॾी आहे वलाकिन अकरहु अन उदन्निसहुम बिदुनिया मूंखे ख़बर आहे अलाह वटि हिननि जी वॾी मंज़िलत आहे पर दुनिया में मां हिननि खे विहारे ऐं हिननि खे उन दुनिया सां किनो कयां छो जो अमीर कयां कंहिंखे वज़ीर कयां त उहो सिर्फ़ु हिन किना दुनिया में हथु विझंदा तंहिंजे करे मां चवां थो इहे अलाह वटि एतिरा भला हुजनि अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जी हिदायत ॾिया वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।